असांखे मोतमार जान जी धमकी ॾेई चुका आहिनि मार करण जा छोकिरी आहे। असां कोर्ट में शादी कई आहे पंजाब में। हाणे असांखे मारण जो ख़तरो आहे, असांखे मारण जी धमकी ॾियनि था बार बार। असांजे मालिकनि खे कूड़ियूं एफ आई आर कराए हुनखे बदिलाए छॾियो आहे। असांखे तहफ़ुज़ खपे। SSP लाड़काणो SHO वगण खां असांखे तहफ़ुज़ खपे। आप क्या बोलना चाहोगी? घर में कढियो अथनि मारे, इन करे असां मजबूरीअ में शादी करे कई आहे। हिननि असांखे पंहिंजो कयो आहे, हिननि जी वॾी महिरबानी आहे। भाई क्या मसला है आपका, ज़रा बताइएगा अपना। हमारा मसला भाई ये हमने कोर्ट की है पंजाब सिंधी में बात करें। असां पंजाब में कोर्ट कई आहे। असां भाई लव मैरिज कई आहे। असांखे ख़तरो आहे जान जो, चवंदा तव्हांखे असां मारींदासीं। असांजे मालिकनि खे ॿधो अथनि, अगवा करे आया, अगवा जो केस खयो अथनि। हाली पाण आहियूं त असांजे कार हाणे असांखे धमकी ॾींदा मारण। तव्हां छा बोल असांखे हिननि अगवा कयो, असांजे अगवा न कयो अथनि। असां पंहिंजे राज़ ख़ुशी सां शादी कई आहे। मुतालबा छा आहे तुमचो? मुतालबो इहो आहे त असांखे